अस्सलाम नाज़रीन, मैं हां टीवी में भलीकार मां हां मुबशर सोले आई माया पेरियागुल सबका पेर एक नजर हेडलाइंस ते वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त पीटीआई सां ॻाल्हियुनि में डेडलॉक आहे। 9 मई फौज ऐं फील्ड मार्शल ख़िलाफ़ बयाननि ते माफ़ी वठण ताईं ॻाल्हियुनि जो को इम्कान न आहे। बानी पीटीआई फौज ख़िलाफ़ बयान ॾेई भारतीय प्रोपेगेंडा में साथ ॾेई रहियो आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त हुकूमत जो बानी पीटीआई खे अडियाला जेल खां मुंतक़िल करण जे इरादो या ख्वाहिश न आहे। अडियाला जेल ॿाहिरां हर हफ़्ते ईअं एहतजाज थींदो रहियो त मुंतक़िलीअ ते गौर करे सघिजे थो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जी ब्रसेल्स में उर्दन जे हम मनसब सां मुलाक़ात, मंशियात खे रोकण, पुलिस तरबियत समेत ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नकवी पारां उर्दन जे घरू वज़ीर खे पाकिस्तान जे दौरे जी दावत। पाकिस्तान पारां गॾियल क़ौमुनि खां अफ़गानिस्तान मां हथियारनि जी चुरपुर रोकण जो मुतालबो। पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त अफ़गान सरज़मीन मां थींदड़ दहशतगर्दी पाकिस्तान लाइ संगीन ख़तरो आहे। तालिबान कार्रवाई न कई त पाकिस्तान पंहिंजे तहफ़ुज़ लाइ क़दम खणंदो। आसिम इफ्तिखार वधीक चयो आहे त टीटीपी समेत 6000 वेढ़ाक अफ़गानिस्तान में मौजूद आहिनि। जंग ख़त्म थी चुकी आहे। अफ़गान पनाहगीर वतन वापसि वञनि।